हलंदड़ साल दिसंबर ताईं तब्दीली ईंदी या हिकु साल वक़्त खां अॻु चूंडूं थींदियूं। नवां सूबा ठाहिण वारी सोच पुराणी आहे। लॻे थो त 27वीं आईनी तरमीम में नवनि सूबनि बाबति कुझु आहे। NPP जे सरबराह मुर्तज़ा जतोई जूं नौशरो फिरोज़ी अदालत ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हियूं। अदालत मोरो वाक़े बाबति 5 केसिस जी ॿुधणी 2 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। अदालत मां पेशी बाद मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई सखण पहुची SUP जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह सां मुलाक़ात कई। मुर्तज़ा जतोई चयो त असां मुल्क मुख़ालिफ़ न आहियूं, पर असांखे मुल्क मुख़ालिफ़ ॼाणाइण लाइ अञा ताईं कोशिशूं थी रहियूं आहिनि। मुल्क मुख़ालिफ़ हुअण जो ठपो न लॻे, इन करे विझाराणी लिखारी ताज़ियत करण न विया आहियूं। श्रीलंका, बांग्लादेश ऐं नेपाल खां बि हिते हालतूं वधीक ख़राब आहिनि। 2018 ऐं 2024 जूं चूंडूं शिफ़ाफ़ न थियूं। ईंदड़ इलेक्शन बि अहिड़ी थी त पोइ मुल्क बर्दाश्त न करे सघंदो ऐं नतीजा ख़राब न। PTI बानी ख़िलाफ़ तोशाखाना समेत समूरा बेबुनियाद केस ठाहिया विया आहिनि। शाहिद बि जाली आहिनि, दॿाउ में अची शाहिदी ॾियनि पिया। चीफ जस्टिस खे ख़त लिखियो वेंदो आहे त पिटीशन ठाहे ॿुधंदो आहे। बानी जे ख़त ते ॿुधणी करे खेसि रिलीफ ॾिनो वञे। PTI चेयरमैन बैरिस्टर गोहर जूं सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं। बैरिस्टर गोहर चयो त PTI अॻवाननि खे क्लाउड बस ॾियां सज़ाऊं थियूं आहिनि। असां नाअहली जे फ़ैसिलनि सां घणा मुतासिर थिया आहियूं। हाणे घणो थी वियो, हिक ॿिए खे टारगेट करणु बंदि कयो वञे। ऐं तंगवाणी भरिसां लंघ तां 2 धुरनि में झेड़ो, फायरिंग में हिकु नौजवान मारिजी वियो, हिकु ॼणो ज़ख़्मी। जमाल थाणे जी हद हज़ारो शाख वटि लंघ तां निंदवाणी ऐं जाफ़री बिरादरी जी 2 धुरनि में झेड़ो थी पियो। फायरिंग में 22 वरनि जो नौजवान राहिब निंदवाणी मारिजी वियो ऐं इमरान निंदवाणी ज़ख़्मी थी पियो। लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल, धुरनि में छिकताण बरक़रार। कोटड़ी बैराज वटि वहकरनि में वाद विचोले दर्जे जी बोर्ड डिक्लेयर। गुड्डू ऐं सखर बैराजेस वटि वहकरनि में लात जो सिलसिलो जारी। गुड्डू बैराज वटि मथां वहकिरो 4,06,147 ऐं हेठां वहकिरो 3,78,615 क्यूसिक रिकॉर्ड। सखर बैराज वटि मथां वहकिरो 4,99,850 ऐं हेठां वहकिरो 4,46,470 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी वटि मथां वहकिरो 3,26,942 ऐं हेठां वहकिरो 3,06,887 क्यूसिक रिकॉर्ड। हेठि पंजनत वटि पाणी वहकिरा घटिजी 1,33,922 क्यूसिक ते पहुची विया। चनाब, रावी ऐं सतलज दरियाउनि जा वहकिरा मामूल ते अची विया। कंडियारो भरिसां ॻोठु बकरी वटि ज़मींदारी बंदि टुटी पियो। पीर मेहदी शाह ऐं ॿियनि ॻोठनि ॾांहुं पाणी तेज़ी सां वधणु लॻो। नओं ॻोठु भरिसां ज़मींदारी बंदनि खे लॻल घारा बंदि न थिया। पाणी शहर में दाख़िल। ॻोठु मोहम्मद ख़ान विघियो, जुमो लाखेर ऐं भले रखियो माछी समेत 40 खां वधीक ॻोठ पाणी हेठि। फसल लुड़ी विया। इंतिज़ामिया मंज़रिआम त ग़ाइब। सीता रोड जे कचे में 40 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया। मुतासिर बंदनि ते बि 11 मददगार वेठल। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त पाकिस्तान ऐं सऊदी अरब में दिफ़ाई मुआहिदो नेटो मुआहिदे जी आहे। ॿिन्ही मुल्कनि विच में मुआहिदो कंहिं मख़सूस मुल्क ख़िलाफ़ न पर हिकु दिफ़ाई भाईवारी आहे। दिफ़ाई मुआहिदे में ॿियनि अरब मुल्कनि जी शमूलियत लाइ दरवाज़ा बंदि न कया विया आहिनि। मुआहिदे ते पाकिस्तान या सऊदी अरब मां कंहिं हिक ते हमिलो कबे त ॿियो मुल्क दिफ़ा में शामिल हूंदो। DGIS लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चयो आहे त ग़ैर क़ानूनी अफ़गान पनाहगीर दहशतगर्दी ऐं संगीन ॾोहनि में मुलविस आहिनि। अफ़गानिस्तान में छॾियल अमरीकी हथियार दहशतगर्दी लाइ इस्तेमाल थी रहिया आहिनि। पाकिस्तान 40 सालनि ताईं लखे अफ़गान पनाहगीरनि जी मेज़बानी कई। पाकिस्तान अफ़गान पनाहगीरनि जी इज़त सां वापसी लाइ क़दम खयां आहिनि। जिहाद जो ऐलान रुगो रियासत करे सघे थी। भारत रियासती सरपरस्ती में पाकिस्तान अंदरि दहशतगर्दी जी कार्रवाइनि में मुलविस आहे। पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में केतिरियूं ई क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। भारत में तशद्दुद जा वाक़िआ इंतिहा पसंदी जो नतीजो आहे। कश्मीर मसइले जे हल लाइ आलमी बिरादरी खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो।